वफा जैसे जखे गिरहड़ लगिया। ॾिसे मुंहिंजे अखियुनि में कुझु बि न। का ॻाल्हि त आहे जेका तूं मूंखां लिकाए पियो। का ॻाल्हि न आहे, बसि तोखां पुछणु थी चाहियां। छा पुछणु पिया चाहे? इहो ई त तूं छा सोचियो? आसिफ, फ़िलहाल कुझु वक़्तु इंतज़ारु कर। नीलो, तुंहिंजो इहो इंतज़ारु मुंहिंजी ज़िंदगीअ जो इनकार त न आहे? ॾिस आसिफ, वरी तूं इमोशनल थी वई न। छा तुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजो को बि रंग न आहे? बिल्कुलु आहे नीलो, पर अलाए छो मुंहिंजी इहा मोहबत तुंहिंजे हिन इंतज़ार खां ॾाढी डिॼणु लॻी आहे। ॼण को तूफ़ान हुजे जेको रोज़ बि तोखां मूंखे परे करे। रिलैक्स, तुंहिंजो इहो वहम आहे। नीलो तुंहिंजी आहे ऐं सिर्फ़ु तुंहिंजी रहंदी। राजू जी बाजी, ये वटि पैसा सेंटर जी फीस जमा कराए छॾिजां। ऐं हा, मां तुंहिंजी टीचर सां ॻाल्हाए छॾियो आहे। जेकॾहिं को प्रॉब्लम थिए त मूं सां डिस्कस कजां। ओके बाजी। वेरी गुड मॉर्निंग। तुंहिंजो कॉलेज कीअं पियो हले? सुठो पियो हले बाजी। गुड। ऐं मां राजू खे ट्यूशन फीस ॾेई छॾी आहे। चवजांसि त नीलम खे तंग न करे। जी बाजी। अच्छा, तोखे घणा पैसा घुर्जनि? बाजी 2000 मूंखे बि घुर्जनि। ठीकु आहे, मां तोखे पैसा आणे थी ॾियां। क्या बाजी? हेलो 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 हेलो। को वाहियात आहे, ॻाल्हाए बि नथो, अजायो तंग करे। हेलो हेलो सुना साईं, तव्हां केरु आहियो ऐं तव्हांखे कंहिंसां ॻाल्हाइणो आहे? साईं केर खे छॾियो, पर ॻाल्हाइणो तव्हां सां ई आहे। बदतमीज़, तोखे पंहिंजी मां भेण कोन्हे? हा बिल्कुलु आहे,
पर तो जड़ी सेक्सी गर्लफ्रेंड नहीं। इडियट, तोखे त शर्म अचण घुर्जे। तू त तमाम घणो वाहियात आहीं। छा भी समझी, पर तो मारे भी तो है। बकवास बंद कर। चंगो, बकवास बंद कई, पर वरी मिलंदासी सेम टाइम। हिन मुल्क जा माण्हू त कॾहिं बि कोन सुधरंदा। बाबा, तव्हां ॿाहिरि विया हो छा? एॾो सवेर तव्हां काॾे विया आहियो? मां सम्झो त तव्हां राजू सां सुतल आहियो। नमाज़ पढ़ण वियो हुउसि। अच्छा, चङो, मां नाश्तो तयारु करे छॾियो आहे, तव्हां खाई वठिजो प्लीज़। मां खाई छॾियो। ॻाल्हि आहे, अहमद वाइदे जो पको आहे। ॾिस, टेम ते अची वियो न। वो ॾिस, राजू वारा बची विया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अहमद, रांदि खेॾण में हाणे मज़ो ईंदो। पुछोसि, ये गरम अथसि या कंगलो आयो आहे? मैदान में लहो पाण ई ख़बर पइजी वेंदई। छॾेसि शौकत, ॾे पियो बांगू तड़े कुकड़ जियां। खूबसूरत गाड़ी इलाही वणंदी आहे, ॼण त मुंहिंजे ख्वाबनि जो हिकु हिसो आहे। ज़रका, तूं दिलि नंढी न कर। मां तोखे हिन कार सां गॾु 2000 गज ते लान ठहियल बंगलो बि वठी ॾींदुसि। सच तो चई असलम? यस। पर असलम, पर वरी छा ज़रका? पर तूं वटि एतिरा पैसा ईंदा किथां जो तूं मूंखे एतिरो वॾो बंगलो वठी ॾींदा? चरी, इन जी तूं गणती न कर। हीअ ॾिस, हीअ लकीर मुंहिंजे हथ में,
हीअ लकीर हिकु न हिकु ॾींहुं मूंखे हिन शहर जे वॾे माण्हुनि में ठाही। पोइ त मां बंगले सां गॾु तोखां वॾी गाॾी बि वठंदसि जंहिंमें वज़ीर घुमंदा आहिनि। चरी जॾहिं हीअ दिलि तुंहिंजी आहे, हीअ असलम तुंहिंजो आहे, त हर शइ तुंहिंजी आहे न। सच असलम, तूं केतिरो त सुठो आहीं। इहो सॼो तुंहिंजे प्यार जो कमाल आहे जानी। असलम, मां तोखे एतिरी प्यारी आहियां। इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे। तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं। हीअ ज़िंदगी बार बार न आहे मिलंदी, उहा त हिकु दफ़ो ई मिलंदी आहे। ऐं मूंखे मुंहिंजी ज़िंदगी मिली चुकी आहे तुंहिंजे रूप में। नाइट ड्यूटी कीअं गुज़री? तो बिना ॾाढी ॾुखी गुज़री आहे। पर तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि थियूं त तूं सॼी राति जागी गुज़ारी आहे। हा, एमरजेंसी हुई। एमरजेंसी? राति ड्यूटी नर्स केरु हुई तोसां? स्टाफ ज़रीए न। तुंहिंजो मतिलबु छा आहे? विड़े छो पियो? तूं सुवाल जोड़ा बि करी। पुछण बि ॾोह आहे छा? कहिड़ो माहौल आहे? त पोइ आहे छो आहे? तोखे ॾिसण लाइ। हाणे ख़ूबसूरत शक्ल खे एतिरो बुरो न कर जो माण्हू आईनो ॾिसण ई छॾे ॾे। मुंहिंजो आईनो त तूं आहीं। मूंखे ॿिए आईने में ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत? हिकु ॻाल्हि चवां, जेतिरो तूं ॿाहिरां मासूम आहीं ओतिरो तुंहिंजो अंदरि गुज़रो आहे। हेलो, हा वार्ड में आहियां, कैंटीन में। मां अचां थो। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। कंहिंजो फ़ोन हुयो? डॉक्टर माजिद ऐं आरिफ जो। इहे तुंहिंजी जिंद कोन छॾींदा। सोचींदा हूंदा त अचे ऐं बिल भरायूंसि। हाणे वे ओॾे न वञ, कंजूसनि ॾे। नथो वञा। गुड बॉय। काल पिया चवनि नर्स सां पेच विधो थी, असुल सिर खणंदे। ओ माय गॉड, इहे पिया चवनि अचनि वार्ड ते। मूंखे त इहे डॉक्टर्स घटि ऐं जोकर्स वधीक लॻंदा आहिनि। अचेनि कुझु बि कोन, पिया सॼो ॾींहुं वार्ड में फिरंदा। स्टाफ, हिन दवा जो डोज़ केतिरो लिखूं, हुन दवा जो डोज़ केतिरो लिखूं। तूं त मज़ाक में सीरियस थी वेंदी आहीं। हुननि मूंसां मज़ाक थी कई। त पोइ सम्झाए पंहिंजे जोकर दोस्तनि खे वार्ड में अची कोन सघंदा। सच ॿुधाए नीलू, तूं ड्रिजंदा ॾाढो। हिकु ॿ टे बार तव्हां हिते वेठा आहियो? मां तव्हांखे सॼो मुल्क ॻोल्हियो आहे। इहा कुते वारी भौंक न कर। भाई इहा भौंक न कयां, तव्हां ॿुधो आहे छा? अरे ॿुधो सही, वठो रखा जो हाथ तार। सर, तमामु सुठी वैरायटी आहे, पर मुंहिंजे ख़्याल में तव्हां ते ही कलर सूट कंदो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखे हिन मां जेको कलर पसंदि हुजे। न न, ही बेहतर आहे। तव्हां सही पहचानो। न न, जेकॾहिं तव्हांखे दिलि सां नथो लॻे त ॿियो को कलर खणी वठो। न न, तव्हां ही पहचानो। ओके। सर, तव्हांजी चॉइस ॾाढी सुठी आहे। अहिड़ा कस्टमर तमामु घटि हूंदा आहिनि। थैंक यू, पर हिन सिलेक्शन में सलाह तव्हांजी बि आहे। थैंक यू सर। एक्सक्यूज़ मी। थैंक यू। प्लीज, पंहिंजी शइ जी हिफ़ाज़त कंदासीं। यस, यू आर राइट। एक्सक्यूज़ मी,
योर गुड नेम? नीलम तुझे जॉब की बोले सुठो पियो हले बाजी। अॻिते छा सोचो अथई? जॉब कंटिन्यू करनी है या ॿियो कुझु सोचो अथई? बाजी सोचा पई त डिजाइनिंग में डिप्लोमा कयां। गुड, सुठो सोचो अथई। ज़रका कंहिंजो फोन आहे? हू बाजी दोस्त जो आहे। कोई ॻाल्हाए न दोस्त सां, बाजीअ जे साम्हूं भोत थिए छा? तूं ख़ामोश रहो राजू। अलाए छा थियो अॼुकल्ह जे नौजवाननि खे, मोबाइल बि रांदीके वांगुरु हर वक़्तु हर जाइ ते हथ में आहे। मोबाइल न थियो ॼण त मथे जो सूरु थियो। बाजी तव्हां बि न चओ सा, तव्हांखे ख़बर नाहे त नंढपिण खां वठी केॾी न ज़िदी आहे। पर मां त सम्झायो मास्तराणी। तव्हां परेशान न थियो, मां सम्झायांसि थी। आख़िर बाजी तोखे चयो छा आहे जो तूं कावड़ जी आई आहे? हर वक़्तु बाजी मूंखे ईअं ई ज़लील कंदी आहे। तोखे त कॾहिं कुझु कोन चयो अथई। हू वॾी आहे, असांजी भेण न, पर माउ आहे। हरगिज़ न। ऐं ॿुधाए छॾीसि, रहे त भेण थी रहे, मां बणजण जी कोशिशि न कर। भला तूं असांखे प्यारी न आहीं छा? न आहियां प्यारी मां तव्हांखे, तूं बि चमची आई हुनजी। मुंहिंजी भेण, असां सभई हिक ॿिए जो हिसो आहियूं। अकेले त तूं अणपूरी आहीं। मां अणपूरो ई चङी आहियां, इज़त सां त रहंदसि। चङो हाणे कावड़ ख़तमु कर, सुम्ही पओ, सुबुह तोखे कॉलेज वञिणो आहे, सम्झे? बाजी चाय मिली हुई थी? राजू एॾो सवेरो थियो आहे, ख़ैर त आहे? बिल्कुल ख़ैर आहे बाजी। भला मुझे सवेर उथण ते तव्हांखे एतिराज़ छो? एतिराज़ न आहे, पर पहिरियों दफ़ो तुंहिंजो चहिरो ॾिसी लॻे थो त कंहिं सुठे कम लाइ उथियो आहे। बाजी भला चाय मिली हुई? हा मिली वेंदी, पर गॾु पराठो बि मिली वेंदो। वाह वाह, अॼु त ईद थी वई। ज़रका कोनो थियो छा निंड मां? उहा त वई। पंहिंजी कॉलेज पेट बुखे हली वई? हा बाजी, रात कावड़ियल जो हुई। एडी कावड़? राजू मां त हिन घर जे हर शख्स सां हर शइ सां बाहूं खोले प्यार कयो आहे। सच त मोहबत कंदे कंदे हिननि कारनि वारनि में चांदी भड़की पई, का ख़बर ई न पई। पर मां त कॾहिं कावड़ कोन कई, मां त कॾहिं कंहिंसां शिकायत ई कोन कई। त पोइ ही छा आहे राजू? मुंहिंजे वजूद खे एॾा इज़ाव छो? बाजी तूं दिल ते न वठ, हुन खां ग़लती थी आहे। नंढी जो आहे, ग़लती त कंदी न। अकबर तूं कॾहिं पियो लंडन वञी? नेक्स्ट मंथ। छो तूं हलंदे या? न, पर तुंहिंजी टिकट ओके थी वई आहे? हा, पर यार इन सफ़र हाणे ॾाढो थकाए विधो आहे। पोइ तूं बि थी वञ शिफ्ट लंडन। हिते हेॾो सेटअप छॾे हलियो वञा, या वरी भाभीअ खे घुराए वठ। अड़े यार तूं ई ॿुधाए, उहा ईंदी पाकिस्तान? न त पोइ इहो सफ़र तुंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे। तूं भलो आहीं,
जो अञा ताईं शादी न कई अथई रुगो वेठो इश्क करी। हाँ छा पियो चई? यार मज़ाक थो कहीं, ॿुधो कोन अथई, न ढोला न रोला। सरकार तूं मूंखां अञा नाराज़ आहे? मां छो नाराज़ हूंदसि बाजी? तव्हां कहिड़ो मुंहिंजो ॾोह कयो आहे? त पोइ सुबुह तूं नाश्तो छो न करे वई कॉलेज? मूंखे बुख कोन हुई, इन करे कोन करे वई हुयसि। हेॾा मुड़ा ॾिस, जेकॾहिं माण्हू खे कोड़ ॻाल्हाइण न अचे त हू पंहिंजो चहिरो ख़राब न करे। छा थियो आहे बाजी मुंहिंजे चहिरे खे? बिल्कुल सुकल डबल रोटी जहिड़ो थी वियो आहे तुंहिंजो चेहरो। सरकार भाजी केॾो न तुंहिंजे लाइ परेशान आहे। सॉरी बाजी, गलती मुंहिंजी हुई। पागल, तूं कहिड़ी वॾी आहीं ऐं तुंहिंजी कहिड़ी ग़लती हुई? तूं त ॿार ई आहीं ऐं ॿार ई त ग़लती कंदा आहिनि। भाजी तू रुगो असांजी बाजी न पर माउ आहे। माउ आहियां तॾहिं त तव्हांजो हर दर्द महसूस पई कयां। असां केॾियूं न ख़ुशनसीब आहियूं जो असांखे तो जहिड़ी माउ मिली। ख़ुशनसीब त मां आहियां जो मूंखे तव्हां जहिड़ियूं भेनरूं मिलियूं। मुंहिंजे ख्याल में त हाणे चांहि पीजे, न त नीलम खे वरी चांहि गरम करणी पवंदी। हा बाबा, मूं सां एॾो ज़ुल्म न कयो। तव्हां चांहि पियो पहिरीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।